रब अकेलो आ, ॿियो केरु कोन्हे, अकेलो ॿुधी छॾियो। तव्हां बि वेही वेही होटल, मां अकेलो आहियां, पिणे जो 1.5 मण जो घर वेठो। अल्लाह बरकत ॾे बिरो इनखे। वरी प्रोग्राम भी जुम्मे जी रात रखियो अथऊं ऐं मगरिब सां शुरू कयो अथऊं त जल्दी ख़त्म कयो, मतां कंहिंजो पाणीअ जो वारो हुजे। इंशाअल्लाह तव्हांजी रात सजाई खपे। जुम्मे पे चई मला तूं ॿुधा, चई लव कुर्सीअ तां वे बेंच ते, अचे कुझु कोन चढ़ियो, कुर्सीअ ते वेठो। मास्तर असां हाला हयाती ॾे 1 2 2 2 5। असांजो तारुफ इहो अथव, असांजो तारुफ 2 ॻाल्हियूं आहिनि। अलाह जा बाना आहियूं, मोहम्मद जा उम्मती आहियूं। हे कुंभार आहे, हे खोड़ो आहे, हे बिरोही आहे, हे लहड़ी आहे, बस कर पोड़ा बेलचा न ठोकियनि। असांजो तारुफ हिकिड़ो आहे बस, अलाह जा बाना आहियूं, मोहम्मद जा उम्मती आहियूं। मां बाऊं तो बदाम, दिलि न ॾींदा कयो कंहिंखे। केरु वणे मथो न मोटरसाइकिल वठी ॾियोसि, अञा बि वणे थो त स्टॉप ते दुकान खोले ॾियोसि, अञा बि वणे मथो त ओपो मोबाइल वठी ॾियोसि, दिलि न ॾियोसि। मां बाहूं तो बदा, दिलि न ॾियो। दिलि अल्लाह जी मिल्कियत आहे। बेटा इधर अबू जहल मां बि न मुड़ियो, कंहिं मां जेको अबू जहल मां न मुड़ियो, इहो मुलनि मां मुड़ंदो। अबू जहल खे लतीफ़ छा चयो? सुभान अल्लाह जो त पोइ ॾसियां ज़ोर सां। अबू जहल खे छा चई? अबू जहल खे चई जानब कीअं जीव जॾो कई हुए बि वेजिन वटि। चए थो बिलाल हबश खां आयो, सुहेब रूम खां आयो, सलमान फारस खां, मोहम्मद जो कलमो पढ़ी जन्नत जा हक़दार बणिजी विया। निभागा तुंहिंजो दर दर में तो के छा है? बेटा ही छा थो चए? जानब कीअं जीव जॾो कई हुए बि वेजिन वटि, फकी इन मर्ज़ जी हुई बि उन्हनि वटि, पर तो में ही का घटि न त हू त सालिका हा सूरनि जा। राजा न था चो सुबह अकेले रब जा पूजारी बैयत विरोध करे चो, बैयत बैयत। ए पाकिस्तान मोहम्मद जे गुलामन जी धरती आ। राजा न था चो सुबह। इनजे करे त असां इमरान खान खे चवंदा कादियान जी हिमायत न कर। कादियानी मुल्क जा भी दुश्मन, ख़त्म जा भी दुश्मन। हाणे वरी माण्हू था चवनि इमरान तकरीर भली करे आयो आहे, इन खां त तकरीर मां भली कंदो आहियां। तकरीर भली, इहा तकरीर भी मौलाना जे प्रेशर जे करे कई अथई। हिकिड़ो छोकिरो माउ खे अम्मा ठुप न चवंदो हो, वियो जो शहर में अची जो छोरनि जूतनि सां वरितुसि, एड़ी मार ॾिनऊसि उतां खां वठी अम्मा अम्मा अम्मा। मानस वटि पहुतो, चई उहे आहिनि किथे जिन तोखे अम्मा अम्मा सेखारियो आहे? जल त न मंजो इस्लामाबाद मरी वेंदो। बिरोइन में जेके मरी आहे इहे सभु असां माराया आहिनि। अलाह कंदो त इमरान जो कमु अॻु ई लही वेंदो। अधु कमु थी वियो आहे। छोकिरो आयो न मौलवीअ खां तावीज़ लिखाइण, चई अधु कमु थी वियो आहे, बाक़ी अधु जो तावीज़ ॾे। चई कीअं? चई मां ठही वियो आहियां, रुॻो होॾां मिसकाल लॻे। चई अधु कमु थी वियो आहे। जंहिं महिल मौलवियुनि जा संदरा इमरान ॿुधाइनि त महिल वरी पाड़े जे मौलवियुनि खे घुराए, मुड़ुसु तकीरूं पियो करे। तूं इमाम बुखारीअ जो पुटु आहीं न? चोर चोर ॾिजण जाम सां पुलिस चोर पकड़ींदी आहे। असांजो वरी कमु अथव चौकीदारी। छा चौकीदार? चौकीदार रड़ियूं कंदो आहे, हरू भरू कुझु हुजे न, अरे कहिड़ो चौकीदार
चौकीदार चुप हूंदो बिरोही पुछंदो निभागा सुबुह निंड वठी वई हुई छा रात हकल गए असांखे माण्हू डेजा न वञो मरी वेंदो न तव्हां हिते हुजो कोन मरंदव हिन सॼे जलसे में हिकिड़ो माण्हू था तो मथे खणे चए मां न मरंदुसि हिन खे हे भयां तो इज़राइल जो भाउ आहे भुलिजी पियो केरे जे केले जे फरीअ तां तिरकी पियो मरणो आहे बाबा अल्लाह अकबर खुदा चई दोस्त दी हीरो भाव तई सोन हीरो टुटो त कोन गंढबो भाव सोना 10 दफ़ा ढाहे वरी ठा हिन जो जहिड़ो भाव सां साईं मूंखे 4 साल ऐं अदा वॾे सां कोन ॻाल्हाए वेड़े या तोखे नक कोन्हे या बिरोहिन में पाणी कोन्हे छा ते विड़ियो आहे भाव सां साईं वण लथा मूंखां पुछे कोन बाठिन जो रेड़ो भरे वणाठिन ते रेड़े ते सॻे भाव सां विड़ियो वेठो हया क्यों रत जे रिश्ते जो हज़रत अली ते फरमाए भाव सोन थवा 10 दफ़ा ढाहे वरी ठाहियोसि मुंडियूं कोन खणी वेंदा आहियो सोनियूं सोनारे ॾे हिन मां हार ठाहे ॾे हार खणी वेंदा आहियो मुंडी ठाहे ॾे मुंडियूं खणी वेंदा आहियो बायूं ठाहे ॾे बायूं खणी वेंदा आहियो नथ ठाहे ॾे घर ज़ाल आहे या ॾाची ॿधी पई आहे नथ अली अली आहे अली हक़ जो इमाम आहे अली मर्दे कलंदर आहे अली शेर हज़रत अली नमाज पढ़ी मस्जिद जे दर ते आयो हमरा चयोसि अली कुरान समझा पर दुनिया जे कंहिं शइ सां मिसाल ॾेई समझा सोणी अली फरमायो कुरान जो मिसाल अथव पाणीअ वांगुरु पाणी सख़्त शइ खे नरम कंदो आहे कुरान पत्थर दिलि खे पाणी कंदो अली ॿियो दलील ॾे चए पाणी वैरान ज़मीन खे आबाद कंदो आहे सभु हारी वेठा आहियो रेज छो कंदा आहियो बिरोही भितरनि में रोंबो कयो न पाणी सख़्त शइ खे नरम करे कुरान पत्थर दिलि खे पाणी अली ॿियो दलील ॾे चए पाणी बाहि खे विसाईंदो आहे कुरान जहन्नम जे बाहि खे विसाईंदो अली टियों दलील ॾे टियों दलील चए पाणी पलीत शइ खे पाक कंदो आहे ॾाढा छो नथा चओ सुभान अल्लाह कुरान पलीत दिलनि खे पाओ तॾहिं मुंहिंजो सोनो हुसैन त फरमाए मां काइनात में कदम रखियो 3 शयूं ॾिठमि अबे अलीअ खे निमाज़ पढ़ंदे नाने नबीअ खे सजदा कंदे अम्मा साइण खे मुसल्ले ते मौला जो कुरान बचपन में कुरान झोलीअ में कुरान लोलीअ में कुरान थञ ते कुरान तॾहिं त कुरान सां करबला में केॾी वफ़ा कई अली असगर कुर्बान अली अकबर कुर्बान घोटु कासिम कुर्बान अब्बास जा बादू कढिजी विया 72 साथी कुठा पिया चए थो शुमरा मूंखे बच्चा प्यारा न आहिनि हुसैन खे रब जो कुरान प्यारो आहे अलीअ जा मुरीद ॿई हथ विरोध करे चओ ॿई हथ सोने अलीअ जो नारो त हाणे भला पाबंदी आहे नारे तकबीर चमन चमन गली गली चमन चमन गली गली यही जलसो थे ना सब बिरोही उथी पवंदा कयो अब्दुल सलाम देगियूं मां थो घुरां कन्ना तूं मां थो हणायां एको साउंड लॻा तूं चुटल आहे डेकोरेशन सॼी मां थो कयां वरी ॿियो बिरोही उथी बीहे मौलविन जी मानी मां कंदुसि हाँ पर मौलविन जी मानी वो करे जेको नवाब शाह मां प्लाट खपाए जलसा जलसा मता जलसन जी मुखालफत कयो क्रिकेट में चंदो ॾींदो जुल्स में हराम जो खजल बस कर पोड़ा नासून अची रहिया आहिनि न ॾियो न चंदो त ॿिया खचर ॾेई बि हीरो वतईंसि छो त वॾेरे जी ग़रीब जे 2 एकड़नि ते नज़र हूंदी अथव पाण वटि पर 500 एकड़ हुजनि ग़रीब बिरोहीअ जा 2 एकड़ हूंदा न सुबुह शाम पुछ खपाई कोन थो खपाई
नचो खपाए तोखे कहिड़ो सूर